ही आहिनि कारा चांवर, हिनखे फॉरबिडन राइस बि चवनि था। फॉरबिडन राइस इन करे चवनि था जो ही चाइना जा जेके बादशाह हूंदा हुआ, शहनशाह, उहे ही पसंदि कंदा हुआ ऐं ही सिर्फ़ु उन टाइम में बादशाहनि जे लाइ हूंदा मुक़ररु थियल। ॿियो केरु कोन खाई सघंदो हो या इजाज़त कान हूंदी। ॿाहिरि लिकी छिपी त खाईंदा हूंदा पर हूअ पाबंदी हुई। ही सिर्फ़ु चीन जे शहनशाह जे लाइ। सो उहे खाईंदा ऐं हिन में जेको आहे सो थिए हीअं थो जो हिन जा जेको ॿाहिरीं तह आहे उन ॿाहिरीं तह में एंथ्रोसाइनिन जमा थी वेंदी आहे, जंहिंजो रंग जेको आहे सो पर्पल या कारो आहे। त इन करे ही हिनखे कारा चांवर चवनि था। एग्ज़ैक्टली कारा कोन्हनि पर सॾिबा ब्लैक राइस आहिनि। सो ही एक्चुअली उन टाइम में का चाइना वारे शहनशाहत वारे दौर में इनमें का म्यूटेशन थी हुई जेनेटिक। सो ही एंथ्रोसाइनिन जेका आहे सा जमा थियणु शुरू थी वई ऐं पोइ हुनजो रंग जेको आहे सो ही कारो थी वियो। ही कुझु वैराइटीज़ आहिनि जंहिंमें थिए थो, इंडोनेशिया में आहे, फिलिपीन में, जापान में ऐं चाइना में आहिनि ही वैराइटियूं। घणो करे ही स्टिकी राइस आहे, ही चंबड़ंदो आहे हिन खां ठहण खां पोइ। सो इन करे ही वरी मिठो डेज़र्ट ठाहे खाइजे उन जे लाइ ही वधीक मौज़ू आहे। बाक़ी हू खाइण जे लाइ खाई त सघिजे थो हूअं बि, पर थोरो स्टिकी थिए थो, चंबड़े थो, चिपचिपो आहे।